अल्हम्दुलिल्लाह हम्दन कसीरन वस्सलातु वस्सलामु अला नबीना बशीरन व नज़ीरा। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु बुकरतन वसीला। व अशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन सिराजम मुनीरा। सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्स फतहरहुम तत्हीरा। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अह्लल बैत व युतह्हिरकुम तत्हीरा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। के चायुम काफिलो साथ धनी सरवाण वार वढे वागो कया पवान हूँ दपलाण। जेड़ो पुनल पाण तेड़ी सिट्रा साथ जी। के चायो काफिलो भलेरो भाया पणी तन पेरन जी लिंगन खेलाया। चबेली चाया जे मूनियन पाण सी। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, जै सोने सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथा असां अव्हां ईमान आंदो आ। उन महबूब जे घराणे ऐं संदन बचड़न ऐं अहल बैतन सां असांखे मुहब्बत रखण लाज़िम आ। उन मुहब्बत जो असांखे हुकुम कयल आ। अहल बैत जी मुहब्बत ईमान जो हिस्सो आ। अहल बैत जी मुहब्बत निजात जो ज़रियो आ। अहल बैत सां उल्फत उम्मत जो सरमायो आ।
अहल बैत जी तौक़ीर ऐं तज़ीम सां अल्लाह करीम राज़ी थींदो आहे ऐं रसूल अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जन ख़ुशि थींदा आहिनि। जंहिंखे अहल बैत सां मुहबत नाहे उहो कामिल मोमिन नथो थी सघे। अहल बैत सां बुग़्ज़ रखण वारो पक्को मुनाफ़िक़ आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु व मन वालहु जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा। ए महबूब तूं फरमाए त मांखे न दीन सेखारण जे एवज़ अवां खां को बि अजुर नथो घुरां सवाइ क़राबतदारनि जी मोहब्बत जे। यानी अवां जो धन न खपे, अवां जी माल माया मिल्कियत न खपे। मां महबूब अवां खां जेकॾहिं घुरां थो त इहो थो घुरां त मुंहिंजे अहल बैत सां मोहब्बत कयो। सोणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे इस्लाम सेखारियो, जन्नत जूं राहूं ॿुधायूं, जहन्नम खां बचायो, जन्नत ॾांहुं पहुचायो। उम्मत मथां संदन इहो एहसान अज़ीम आहे। उन जे बदिले में पाण करीमन उम्मत खां को बि मुआवज़ो तलब न कयो, सिर्फ़ ही त संदन अहल बैतन सां संदन घराणे सां मुहब्बत रखो। दोस्तो, रब्बुल आलमीन जल्ल जलालहु व मन वालहु पंहिंजे पाक कलाम में अहल बैतन जी अज़मत, शान ऐं उन्हनि जी पाकीज़गी जो बयान कंदे फरमायो, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए रहियो आहे, अल्लाह त उहो ई थो चाहे त ए नबीअ जे घर वारो अवां खां हर नापाकाई खे दूर करे ऐं अवां खे ख़ूब पाक बनाए। यानी अहिड़ो त पाक बनाए जो अवां त पाक आहियो, पर जंहिंजे मथां अवां जी निगाह थींदी वञे उन्हनि खे बि पाकन पाक बनाए छॾियो। दोस्तो, तफ़सीर मज़हरी में आ त हिन आयत जो हुक्म आम आ। सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि ऐं संदन औलाद लाइ तोड़े जो ज़मीर मुज़क्कर जो आयो आहे। अल्लाह करीम ऐलान फरमायो त रब पाक पंहिंजे प्यारे नबीअ जे घराणे खां हर क़िस्म जी पलीती, हर शरई ऐं तबई बुराई खे पाक करे थो। नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घराणे खे मौला करीम पाण पाकन पाक थो बनाए। उनकी पाकी का खुदाए, उनकी पाकी का खुदाए पाक करता है बयान। आए तत्हीर से ज़ाहिर शान अहल बैत। ही आयत सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि जे शान में नाज़िल थी। पोइ मुंहिंजे आका रहमत वारे हबीब पंहिंजे बच्चन खे बि उन में शामिल फरमायो। दोस्तो, कुछ हदीसूं अवां खे ॿुधायां। अहले बैत अतहार खे रब करीम नुफूस कुदसिया अता फरमाया, हवाए नफ़सानी ऐं शर शैतानी खां उन्हनि खे महफूज़ फरमायो। अहल बैत खे नेक नीयत ऐं नेक सीरत बनायो। उहे अहल बैत केर आहिनि जिन खे मुंहिंजे पाक परवरदिगार पाक बनायो आहे। ॾाढा सुभान अल्लाह चओ। उलमाए किराम फरमायो त अहल बैत जी माना आहे घर वारा। असांजा आम सिंधी चवंदा अहल बैत माना सैयद न। अहल बैत जी लफ़्ज़ी माना आहे घर वारा। उहो घर कहिड़ो
तुझे मुझे घर वारा अहल बैत नथा थी सगन, पर असीं अहल बैत उन्हनि खे चवंदासीं जेके मुंहिंजे आका नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में रहण वारा आहिनि, जहीं जी निस्बत वारनि खे अहल बैत सॾिजे थो। महबूब जे घर सां निस्बत टिनि तरहनि जी आहे। पहिरियों निस्बत विलादत, ॿियो निस्बत सकन, टियों निस्बत नसब। उन करे अहल बैत जा भी टे क़िस्म आहिनि। पर्दो खोले छॾ। अहल बैत जा टे क़िस्म आहिनि। उन में सभ खां पहिरियों अहल बैत विलादत, यानी हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में पैदा थियण वारा, यानी औलाद। उन्हनि में मुंहिंजे महबूब जा फ़र्ज़ंद हज़रत कासिम, हज़रत इब्राहीम, हज़रत अब्दुल्ला ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं चार न्याणियों, हज़रत बीबी ज़ैनब, हज़रत बीबी उम्मे कुलसूम, हज़रत बीबी रुक़ैया ऐं हज़रत बीबी फ़ातिमत ज़हरा ऐं उन्हनि जो औलाद हज़रत इमाम हसन, हज़रत इमाम हुसैन, सैयदा तैयबा ताहिरा फ़ातिमत ज़हरा जो औलाद। क़यामत ताईं जेको थींदो से सब अहल बैत विलादत आहिनि। मुझे महबूबा का रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको दीवानो परवानो। नंबर पहिरियों अहल बैत विलादत, नंबर ॿियो अहल बैत सकन, महबूब जे घर में रहण वारा। उन्हनि में हुज़ूर अनवर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो घर वारियूं शामिल आहिनि। सैयदा खदीजतुल कुबरा, हज़रत सैयदा आयशतुल हुमैरा, हज़रत सैयदा मैमूना, सैयदा सौदा समेत जेकी बि मुंहिंजे महबूब जूं घर वारियूं आहिनि उहे सभु अहल बैत सकन आहिनि। यानी मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में रहण वारा अहल बैत। नंबर टियों अहल बैत नसब, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वेझा रिश्तेदार कहिड़ा हा। अहल बैत नसब मुंहिंजे आका जा कहिड़ा आहिनि? उन्हनि में मौलाए कायनात हज़रत मौला अली करमल्लाह वजहुल करीम, हज़रत सैयदना अब्बास मुझे आका जो चाचो, हज़रत जफ़र तैयार हैदर करार जो भा, हज़रत अकील मुझे महबूब जो प्यारो सोट हैदर करार जो भा, हज़रत अमीर हमज़ा मुझे आका जो चाचो। ये उहे अहल बैत आहिनि जेके नसब यानी नबी जी आले अतहार में शामिल आहिनि। किन आलिमनि चयो त अहल बैत उहे आहिनि जन ते ज़कात वठण हराम आहे। बनु हाशिम, बनु अब्बास, बनु जाफ़र, बनु हारिस ऐं हज़रत अकील जो औलाद उहे सभु अहल बैत में शामिल आहिनि। अहल बैत खे इतरत बि सॼो वियो आहे। इतरत जूं बि कई मानाऊं उलमा बयान कयूं। जन्म जा क़ौम, अक़ारब, वेझड़ा माण्हू, हिक ॾाॾे जी औलाद खे बि इतरत चइबो आहे। हज़रत मिर्ज़ा मज़हर जान जान शहीद रहमतुल्लाह अलैह फरमायो त अहल बैत जी मोहब्बत ईमान जो सरमायो आहे। अहल बैत जी मोहब्बत खां सवा मुंहिंजो ॿियो को बि अमल निजात जो वसीलो नथो ॾिसां। बानोटी बानी ज़र ख़रीद सजण जी, से कीअं वञन विसरे जे जीअ संदा जानी, अंगण अमानी शल केचन जे काम थिया। सही मुस्लिम में भला हिकिड़ो चाचो अब्दुल ख़ालिक थो चवे, ॿियनि खे सुभान अल्लाह नथी अचे छा? ॾाढियां चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह चवण सां तव्हांखे कस कान लॻंदी। अल्लाह जे घर में वेठे जेतिरा भेरा सुभान अल्लाह चवंदो एतिरा तव्हांजा दर्जा बुलंद थींदा। रुगो मौलवी वाइजी मिंबर ते वेही ख़तीब जो कमु कोन्हे, तव्हां बि ज़िक्र अज़कार में वेहंदव त अल्लाह अव्हां जा बि दर्जा बुलंद कंदो। दोस्तो
सही मुस्लिम में हज़रत सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खां रवायत आहे, हिकु सुबुह जो महबूब ॿाहिरि निकिता, खेनि कारे रंग जी उन जी मखलूत चादर ओढ़ियल हुई। उन मां ठहियल चादर मुंहिंजे महबूब आका खे पातल हुई। ओचितो मुंहिंजे महबूब आका नबी नामदार जे वेझो हज़रत इमाम हसन हैदर करार जो अम्मा ख़ातून जन्नत जो बच्चो आयो। मुंहिंजे रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पंहिंजी चादर जे अंदरि कयो। उन खां पोइ हज़रत इमाम हुसैन आयो। मुंहिंजे महबूबा का उनखे बि पंहिंजी चादर ओढ़ाई, पाण उनखे बि उन में दाख़िल कयाऊं। उन खां पोइ मुंहिंजे महबूब जी प्यारी न्याणी जन्नत जी मालिकाणी सैयदा फ़ातिमा तैयबा ताहिरा आई। मुंहिंजे आका उनखे बि उन चादर में दाख़िल फरमायो। ऐं उन खां पोइ शेर जली हक़ जो वली हज़रत मौला अली आयो। उनखे बि मुंहिंजे महबूब आका पंहिंजी चादर वेड़ी, कुलन वारी चादर मुंहिंजे महबूब आका उन्हनि अहल बैतन जिन खे पाण पंजतन पाक सॾियूं था, उन्हनि जे मथां रखी करे हाणे मुंहिंजे महबूब आका नबी नामदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अल्लाह ताला जी दरबार में दुआ था घुरनि। रहमत वारे हबीब पंहिंजा यदुल्ला वारा हथ मुबारक अल्लाह ताला जी दरबार में खयां दुआ कयूं। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ए नबी जे घर वारो, रब पाक चाहे तो तव्हां खां पलीती खे परे करे, तव्हां खे एतिरो पाकन पाक बनाए जो अव्हां त पाक आयो, पर जंहिंते नज़र थींदी वञे उन खे बि पाक बणाए छॾियो। सही मुस्लिम, मुस्नद अहमद, अल मुस्तदरिक अल सहीहैन लिल हाकिम, सुनन अल कुबरा ऐं मुश्कातुल मसाबी जे अंदरि इहा हदीस आयल आहे। तिरमिज़ी जी रवायत में आ त इहा आयत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हज़रत बीबी उम्मे सलमा जे घर में नाज़िल थी। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब हज़रत बीबी फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा ऐं हसनैन करीमैन रज़ियल्लाहु अन्हुम अजमईन खे सॾे उन्हनि मथां हिकु चादर ढकी हैदर करार मुंहिंजे आका जे पुठनि वारे पासे खां उन चादर में आयो। उन्हनि सभिनी खे हिकु चादर ढके मुझे महबूब आका फरमायो, अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती फज़हब अन्हुमुर रिज्स व तहिरहुम तत्हीरा। या अल्लाह, ही मुंहिंजा अहल बैत आहिनि, उन्हनि खां पलीतीअ खे परे करे उन्हनि खे पाक ऐं साफ़ बना। दोस्तो, उन वक़्तु हज़रत बीबी उम्मे सलमा मुंहिंजे महबूब आका जी घर वारी अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, मां बि उन्हनि में हाँ। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो, अंत अला मकान के व अंत अला खैर, तू पंहिंजी जाइ ते रह, तू नेकीअ ते आहीं। दोस्तो, हिन में लफ़्ज़ आयो अन्हुमुर रिज्स। रिज्स मझा मुराद अखलाक रज़ीला, आदात खसीसा या दिल जा विसविसा या नफ्स जा शक शुबा आहिनि। उन्हनि सभिनी खां अल्लाह पाक अहल बैतन खे पाक बनायो आहे। ही आयत उन खां अॻु या पोइ वारियूं आयतूं अज़वाज मुतहिरात जे शान में नाज़िल थियूं। हिन आयत जे हिस्से में अज़वाज सां गॾु नबीअ जे घराणे जे ॿियनि फ़र्दनि खे बि ततहीर जे अंदरि शामिल कयो वियो आहे। उन लाइ ज़मीर जम मुज़क्कर युतहिरु आंदो वियो। अज़वाज मुतहिरात हूअं ई अहले बैत में दाख़िल आहिनि, पर ॿिए घराणे खे बि पाण करीमन अहल बैत में शामिल फरमायो। उन करे हज़रत बीबी उम्मे सलमा रज़ियल्लाहु अन्हा खे फरमायो, अंत अला मकान के व अंत अला खैर, यानी तू अॻु ई उन में दाख़िल आहीं। दोस्तो, तिरमिज़ी में
हज़रत ज़ैद बिन अर्क़म रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, मुझे आका मदीने वारे साईं इरशाद फरमायो, रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, इन्नी तारिकुन फीकुम मा इन तमस्सकतुम बिही लन तदिल्लु बअदी अहदुहुमा अज़मु मिनल आखिर। मुझे आका फरमायो, मां अव्हां में बशयूं छॾींदड़ आहियां, अगर अव्हां उन्हनि सां चिंबड़ी पिया त मूंखां पोइ कॾहिं बि गुमराह न थींदो। उन्हनि मां हिक ॿी खां वॾी आहे। हुज़ूर फरमायो, किताबुल्लाह हाबुलुम ममदूदुम मिनस समाए इलल अर्द। अल्लाह जो किताब आसमान खां ज़मीन तरफ़ अल्लाह जी लड़कियल रस्सी आहे। व इतरती अहलु बैती वलन यतफर्रका हत्ता यरदा अलैयल हौज़। ऐं मुंहिंजी इतरत अहले बैत उहे ॿई हिक ॿिए खां धार न थींदा तांजो हौज़े कौसर ते मूंसां अची मिलंदा। फंज़ुरू कैफ़ तख़्लुफ़ूनी फ़ीहिमा। मुझे आका फरमायो, पोइ ॾिसो त मूंखां पोइ उन्हनि सां छा बर्ताव था कयो। यानी अवां क़ुरान करीम जी अज़मत के सुञाणो था या न, मुझे अहले बैत उज़ाम जी अज़मत के सुञाणो था या न। मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत खे ॿ तोहफ़ा अता कया, जन सां जेको बि चंबड़ी पवंदो सो कॾहिं बि गुमराह न थींदो। हिकिड़ो आहे क़ुरान करीम ऐं ॿिया अहल बैत, पर उहे ॿई हिक ॿिए खां जुदा न थींदा। जिते क़ुरान हूंदो उते अहल बैत हूंदा, जिते अहल बैत हूंदा उते क़ुरान हूंदो। अहल बैत क़ुरान खां धार न थींदा। एसी ताईं जो उहे ॿई गॾोगॾु हौज़े कौसर ते मुंहिंजे आका मदीने वारे मीर सां मिलंदा। दोस्तो, को सैयद सगोरो हुजे त कावड़ न करे, छो त अहल बैत जो कमु भंग पीअण नाहे, अहल बैत जो कमु चर्स छिकण नाहे, अहल बैत जो कम शराब नोशी नाहे, अहल बैत जो कम कुत्ता धारण नाहे, अहल बैत जो कम जाहिलन जे पुठियां लगण नाहे। ही मुसल्लो अहल बैत जो आ, ही मिंबर अहल बैत जो आ, ही मस्जिद अहल बैत जी आ, ही नमाज अहल बैत जी आ। छो त मुझे आका मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजो सच्चो अहल बैत उहो आ जो मुझे अहल बैत खां कॾहिं क़ुरान जुदा न थींदो ऐं क़ुरान खां अहल बैत जुदा न थींदा। पोइ उन्हनि पंहिंजो वरसो जो छॾे ॾिनो, पाण जो क़ुरान खे छॾे ॾिनो त उम्मत मज़ा जन खे अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फरमाई। हालांकि ही मुसल्ला, ही मस्जिदूं, ही मिंबर, ही वाइज़, ही नसीहतूं सैयद खे सूहन थियूं, आम उम्मतीअ खे न थियूं सूहन। वरसो त अहल बैत जो आहे, सैयद सगोरन जो आहे, पर उन्हनि सैयद सगोरन उहे पंहिंजा हथियार कया उम्मतिन हवाले ऐं उम्मत वारा प्रकार कयूं पंहिंजे हवाले। दुआ कयो त रब्बुल आलमीन मुंहिंजे महबूब आका जे बचड़नि खे संदन जेको वरसो क़ुरान करीम ऐं रसूलुल्लाह जो दीन आहे उन वरसे जी सही वारसी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तो, लन यतफर्रक़ा, आका फरमायो उहे हिक ॿिए खां धार न थींदा तव्हांजो हौज़े कौसर ते अची उन्हनि जी सिफ़ारिश कंदा जन उन्हनि जो हक़ अदा कयो हूंदो। उहे सैयद मुंहिंजे आका फरमायो क़ुरान खां जुदा न थींदा, क़ुरान अहल बैत खां जुदा न थींदो। ॿई हौज़े कौसर ते अची जंहिं क़ुरान करीम सां नींहुं रखियो हूंदो हुज़ूर जे आॾो क़ुरान करीम उन जी सिफ़ारिश कंदो ऐं जंहिं अहल बैत जी अज़मत खे सुञातो हूंदो उहे अहल बैत मुंहिंजे आका मदीने वारे साईं जे साम्हूं उन्हनि उम्मतिन जी सिफ़ारिश कंदा।
हबलुम ममदूद। कुरान अल्लाह जी लड़कियल रस्सी आ, रस्सी तरक्की जो ज़रियो भी आहे त तनज़ुल जो भी उन सां चिंबड़ण तरक्की आहे ऐं उनखे छॾे ॾियणु ज़िल्लत ऐं रुसवाई आहे। दोस्तो, तिरमिज़ी में हज़रत जाबिर रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे, ॿुधाए थो त मूं हज्जतुल विदा यानी आख़िरी हज जेको मुंहिंजे आका रहमत वारे हबीब अदा फरमायो, उन में नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अरफा वारे ॾींहुं यानी 9 ज़ुल्हज जे ॾींहुं संदन उसवा डाचीअ मथां ॾिठो। हज़रत जाबिर तो चवे त हुज़ूर उसवा डाचीअ जे मथां सवार हा ऐं रहमत वारे हबीब कुझु लफ़्ज़ फरमाया जेके मूं जाबिर ॿुधा। हुज़ूर फरमायो, या अय्युहन्नास इन्नी क़द तरक्तु फ़ीकुम मा इन अख़ज़्तुम बिही लं तदिल्लु किताबल्लाहि व इत्रती अहल बैती। हुज़ूर फरमायो, ए इंसानो, मां तव्हां में अहिड़ियूं शयूं छॾियो थो वञा, अगरि अवां उन्हनि खे पकड़ियो तव्हां गुमराह न थींदव। हिकिड़ो अल्लाह जो किताब ऐं ॿियो मुंहिंजी इतरत अहल बैत। इतरत यानी ख़ानदान, कुंबो, कबीलो। इमाम बुखारी हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु खां हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जो कौल नक़ल कयो, पाण फरमायूं, उरक़ुबू मुहम्मदन फ़ी अहल बैतिही। सही बुखारी, मुसन्नफ़ इब्न अबी शैबा, मुस्नद अहमद शुअबुल ईमान जी रवायत कयल हदीस आहे त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तज़ीम कयो संदन अहल बैत में, यानी अमां अहल बैत खे सुञाणो इन्हीअ जे लाइ त हू मुंहिंजे मदीने वारे आका जो बचड़ो आहे। हुज़ूर नबी नामदार जी आला औलाद आहे। हुज़ूर जी तज़ीम सुञाणो अहल बैत जे रूप में, अहल बैत जे रंग में। यानी अगर सरवर दो जहां ताजदार कायनात जी तज़ीम ऐं तोक़ीर जो हक़ अदा करणु चाहियो था त संदन घराणे सां मुहबत रखो, उन्हनि जी तज़ीम कयो। दोस्तों, हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा जंहिं जे मसलक हनफ़िया ते असां मां क़ाइमु आहियूं, हिकु ॾिहाड़े पाण पंहिंजी मसनद ते वेठे दर्स ॾेई रहिया हुआ, शागिर्दनि खे सबक़ पढ़ाए रहिया हुआ। संदन कमरे जो दरवाज़ो खुलियल हुयो। सबक़ पढ़ाईंदे पढ़ाईंदे हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु उथी बीठा, वरी वेही रहिया, वरी सबक़ ॾिनो, वरी बीही रहिया, वरी वेही रहिया, वरी बीही रहिया, ईअं लगातार कई दफ़ा कयूं। शागिर्दनि अर्ज़ु कयो, ए क़िबला, अॼु सबक़ पढ़ाइण जो अवां जो अजीब अंदाज़ हो। हर बीही पे रहिया, हर वेही पे रहिया, वरी बीही पे रहिया। हज़रत इमाम आज़म फरमायो, मुंहिंजे हिन कमरे जो दरवाज़ो खुलियल हो। ॿाहिर सहन में के नंढड़ा मासूम बचड़ा रांदि खेॾी रहिया हुआ। उन्हनि रांदि खेॾंदड़नि में हिकिड़ो नंढड़ो अहल बैत सादात मुंहिंजे आका मदीने वारे साईं जी आल जो बचड़ो बि हुयो। मूं ॾिठो जॾहिं उहो सैयद सुहारो नंढड़ो मासूम बच्चो मुंहिंजी तरफ़ पे आयो त मां उथी बि हुनजो इस्तक़बाल पियो कयां। इमाम आज़म मसलक जो इमाम आहे, चवे तो मासूम बच्चो जॾहिं रांदि खेॾंदे मूंॾां पे आयो त मां पंहिंजे दर्स हदीस, दर्स क़ुरान खे छॾे उथी पियो बीहां, इस्तक़बाल पियो कयां, छो त इहे ई अहल बैत आहिनि जिन जे सदके असांखे क़ुरान मिलियो आहे, हदीस मिली। किताब सीरत शाफ़ई में आहे त हज़रत इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह अहल बैत नबूवत जी घणी तारीफ़ कंदा हुआ। पोइ किन माण्हुनि मतन एतिराज़ कयो त शाफ़ई राफ़िज़ी थी वियो आहे, यानी शियो थी वियो आहे। जीअं मूंखे माण्हू चवंदा आहिनि त मौली रहमतुल्लाह अहल बैत जो शान एतिरो बयानु कंदो आहे ॼण शियो हुजे। इमाम शाफ़ई खे बि इहा ई ॻाल्हि चई हुओ त तूं शियो थी वियो आहे। हज़रत इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैह फरमायो,
इन कान रिफदन हुब्ब आले मुहम्मदिन फल यशहद सकलान इन्नी राफिदी। पाण फरमायो इमाम शाफ़ई त अगर मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल सां मोहब्बत रखण रिफ़िज़ा शीयता राफ़िज़ी थी वञणा त जिन इंसान शाहिद थियनि त मां शाफ़ई वाक़ई राफ़िज़ी शियो आहियां। जे अहल बैत जी मोहब्बत रखण शीयत आहे त अहिड़ी शीयत मूंखे किरोड़ भेरा क़बूल आहे क़बूल आहे क़बूल आहे। अहल बैत सां मोहब्बत रखण हज़रत इमाम शाफ़ई फरमायो या अहल बैत रसूलिल्लाह हुब्बुकुम फ़र्दुम मिनल्लाहि फ़िल क़ुरआन अंज़लहू कमा कफ़ाकुम मिन अज़ीमिल क़द्र अन्नकुम मन लम युसल्लि अलैकुम फ़ला सलात लहू। इमाम शाफ़ई फरमायो ए नबी सोने जा अहल बैत अवां जी मोहब्बत अल्लाह पंहिंजे नाज़ुल कयल कलाम यानी क़ुरान करीम में फ़र्ज़ करे छॾी आहे। जीअं निमाज़ फ़र्ज़ आहे ईअं अहल बैत जी मोहब्बत बि फ़र्ज़ आहे। तव्हांजे वॾे शान ऐं मान जे लाइ हीअ ॻाल्हि काफ़ी आहे जेको अवां ते दुरूद न पढ़े उन जी निमाज़ मुकमल न थींदी। अब नमाज़ खुदा जो फ़र्ज़ आहे। असीं अल्लाह अकबर चई खुदा जी वॾाई बयान कयूं था, अदब जा हथ ॿधी खुदा जी दरबार में बीहूं था, अलहम्द शरीफ़ जे अंदरि खुदा जी तारीफ़ उन जूं वसफ़ूं क़ुरान करीम जी सूरत में उन जूं वसफ़ूं। पर जॾहिं असीं अल्लाह अकबर चई करे रुकुअ में वेंदा आहियूं, सुबहान रब्बियल अज़ीम चई करे समी अल्लाहु लिमन हमिद चवंदा आहियूं ऐं मुक़्तदी रब्बना लकल हम्द चवंदो आहे। ए दोस्तो हुज़ूर साईं पहिरीं रुकुअ मां उथण महिल अल्लाहु अकबर चवंदा हुआ, समी अल्लाहु लिमन हमिद न चवंदा हुआ। पर समी अल्लाहु लिमन हमिद ऐं रब्बना लकल हम्द इहे ॿई जुमला हज़रत अबू बकर सिद्दीक़ सोणे जो सदको आहे जो अल्लाह साईं निमाज़ में असांखे ॾेई छॾियो। हिक भेरे हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ नमाज जे लाइ घर में गुरबत ही परेशानी ही एतरा कपड़ा न हा जो पाण नमाज लाइ पहुची सघनि। मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी साते बाबरकात सैयदना सिद्दीक़ अकबर लाइ पंहिंजी चादर मोकिली, चादर वेढ़े वुज़ू फरमाए। विसविसो दिल में खौफ हो त तकबीर ऊला शल अल्लाह करीम मूंखे पहिरीं रकात नसीब करे। हुज़ूर जे पुठियां हमेशह मूं नमाज़ूं पढ़ियूं आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ सोणो जीअं हुज़ूर साईं अल्लाह अकबर करे रुकू में विया, हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि उन महल नबवी मस्जिद में पंहिंजो कदम रखियो। दौरान रुकू अल्लाह जे तरफ़ खां वही आई, महबूब तुंहिंजे यारे गौर अबू बकर सिद्दीक़ चयो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा मौला तुंहिंजो हम्द तुंहिंजो शुक्र आहे जो हुज़ूर जे पुठियां पहिरीं रकात में पहुची वियो आहियां। महबूब तुंहिंजे यारे गौर अबू बकर सिद्दीक़ जी इहा अदा इहो हम्द मूं ख़ुदा खे एतिरो पसंदि आहे जो निमाज़ जो हिस्सो थो बणायां। महबूब जॾहिं रुकुअ मां उथी त अल्लाह अकबर चई न, समी अल्लाहु लिमन हमिद यानी जेको अबू बकर हम्द कयो अल्लाह उहो ॿुधी वरितो। अबू बकर सिद्दीक़ जे कयल उन हम्द जो जवाब मदीने वारे साईं निमाज़ में ॾिनो ऐं उहो जवाब क़यामत ताईं हर निमाज़ी जेसीं ताईं समी अल्लाह लिमन हम्द न चवंदो तेसीं निमाज़ न थींदी। ई सहाबा जे ज़िंदगी जी मामूलात निमाज़ जो हिस्सो बणी। निमाज़ ख़ुदा जो फ़र्ज़ आहे। अबू बकर सिद्दीक़ जे हम्द वारी अदा ख़ुदा के पसंदि आई। रब्बुल आलमीन फरमायो महबूब चओ समी अल्लाह लिमन हमिद। जीअं अबू बकर सिद्दीक़ जी दिल जे अंदरि तुंहिंजो आवाज़ पहुचे उनखे यकीन थिए त अबू बकर तुंहिंजो हम्द अल्लाह ॿुधी वरितो आहे जेको तो निमाज़ जी पहिरीं रकात में पहुचण जे शुक्र अदाई तौरु कयो। त मुंहिंजे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जा आशिको त निमाज़ में हम्द ख़ुदा जो पर दुरूद कंहिंजो।
नमाज खुदा जी आहे, पर दुरूद जेको असीं पढ़ूं था उहो मुंहिंजे महबूब जी आल जे लाइ आहे। त जेसी ताईं इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो त दौरान नमाज अहल बैत जे मथां दुरूद न पढ़ियो वेंदो, तेसी ताईं नमाज फ़र्ज़ मुकम्मल कामिल न आहे। मुस्नद बज़ार ऐं तिबरानी में हज़रत सैयदना अबू ज़र ऐं हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मसलु अहले बैती मसलु सफ़ीनति नूहिन मर्रकब फ़ीहा नजा व मन तख़ल्लफ़ अन्हा ग़रक़। मुझे आका फरमायो, मुझे अहल बैतन जो मिसाल हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ीअ वांगुरु आहे, जेको उन में चढ़ंदो सो बची वेंदो, जेको उन खां पोइ ते रहिजी वियो उहो ॿुॾी वेंदो। यानी अहल बैत जी मोहब्बत कीअं अॻिते अव्हांखे वरी हा रिवायत कामिल करे थो ॾेखारियां हुज़ूर जे फ़रमान मुताबिक़। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हो। तिबरानी में हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रवायत आहे, जॾहिं इहा आयत नाज़ुल थी इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा, त सहाबा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा महबूब इहा जेका आयत सगोरी आई आहे, अव्हां जा उहे क़राबतदार कहिड़ा आहिनि जिन सां मुहबत करणु अल्लाह फ़र्ज़ फ़रमाई आहे ऐं क़ुरान में हुकुम कयो आहे। महबूब उहे केरु आहिनि? मुझे आका मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॿुधो, उन में सभ खां पहिरियों सुहिणो अली आहे, ॿियो नंबर मुंहिंजी न्याणी फ़ातिमा ऐं उन खां पोइ उन जा ॿई पुट यानी हज़रत हसन ऐं हुसैन। इहे मुंहिंजा उहे अहल बैत आहिनि जिन सां मुहबत रखणु अल्लाह फ़र्ज़ कई आहे। दोस्तो, मुस्नद अहमद ऐं तिबरानी में हज़रत अबू हुरैरा खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली ऐं फ़ातिमा ऐं हज़रत इमाम हसन हुसैन ॾांहुं निहारियो। निहारे करे हुज़ूर फरमायो, अना हर्बुल लिमन हारबकुम व सिल्मुन लिमन सालमकुम। मुंहिंजे आका फरमायो, जेको अव्हां सां जंग कंदो मां उन्हनि सां जंग कंदड़ आहियां, जेको अव्हां सां सुलह कंदो मां उन्हनि सां सुलह कंदड़ आहियां। यानी अहले बैत सां जंग करण वारे जे लाइ मदीने वारे साईं फरमायो त मां बि उन सां जंग कंदुसि। दुनिया जे अंदरि त उनखे डर ॾिनल आहे, पर क़यामत जे ॾिहाड़े ख़बर पवंदी, जंहिं रसूलुल्लाह चयो मुंहिंजे अहल बैत खे सतायो ईज़ायो, मां रसूलुल्लाह उन सां जंग कंदुसि। जॾहिं अख़्तियार अल्लाह पंहिंजे महबूब खे महशर जे मैदान में ॾींदो, उहो छा मुंहिंजे महबूब जो शान हूंदो ऐं दुश्मनान अहले बैत जो हशर हूंदो। अल्लाह ताला शल असां अव्हांखे हुब्बे अहले बैत अता फ़रमाए, छो त मुंहिंजे आका तिबरानी औसत में हज़रत सैयदना इमाम हसन रावी आहे, मुंहिंजे महबूब जो बच्चो हज़रत इमाम हसन थो चवे, मूं ॿुधो पंहिंजे बाबे अलीअ खां ऐं मुंहिंजे बाबे ॿुधो सोणे नबी पाक खां। आका फरमायो, आख़िरी हदीस ॿुधो, अलज़िमू मवदतना अहलल बैत फ़इन्नहु मन लक़ल्लाह वहुव यमद्दुना दखलल जन्नत बिशफ़ाअतिना वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला यनफ़उ अब्दन अअमालुहु इल्ला बिमअरिफ़ति हक़्क़िना। मुझे आका जो बच्चो इमाम हसन तो फरमाए, तो हुजूर मुझे नाने नबी करीम फरमायो, असांजे अहल बैत जी मोहब्बत पाण ते लाज़िम कयो, फ़र्ज़ कयो, छो त जेको असां सां मोहब्बत रखंदे अल्लाह अज़्ज़ व जल जो रज़ामंदो चाहींदो त असांजी मोहब्बत उनखे अल्लाह सां मिलाईंदी ऐं असांजी शफ़ाअत सां जन्नत में दाख़िल थींदो। ऐं उन ज़ात जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे। ही केर तो फरमाए? मदीने वारो साईं।
वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला यनफ़उ अबदन अमालुहु इल्ला बिमारिफ़ति हक़्क़िना। मदीने वारे साईं फरमायो उन ज़ात जो कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान ना, कई माण्हूअ खे उन जा अमल नफ़ो न ॾींदा सवाइ असांजे हक़ सुञाणण जे। जन अहल बैत जी इज़्ज़त न कई, जन अहल बैत सां मोहब्बत न कई। मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो भली वॾो नेक नमाज़ी हुजे, गाज़ी हुजे, तहज्जुद गुज़ार हुजे, हाजी हुजे, लख नेकियूं हुजनि, पर अहल बैत सां उन जी मोहब्बत नाहे त उहे अमल उन खे न छॾाईंदा। पर जंहिंजी अहल बैत सां मोहब्बत आहे, भली गुनहगार आहे, बदकार आहे, इबदार आहे, उन मोहब्बत जे सदके मदीने वारो साईं क़यामत जे ॾिहाड़े उन जी शफ़ाअत फरमाईंदो। अहल बैत जी मोहब्बत फ़र्ज़ आहे। दोस्तो पहिरीं बि मां अर्ज़ु करे वियुसि त अहल बैत जे लाइ मुंहिंजा आका फरमायो उन जी निशानी सुञाणप कहिड़ी हूंदी त क़यामत जे ॾिहाड़े अहल बैत ॿ शयूं जेके हुज़ूर छॾे विया, हिकिड़ो क़ुरान ऐं ॿियो अहल बैत। आका फरमायो त उन जी सुञाणपी आहे त मुंहिंजा अहल बैत क़ुरान खां जुदा न थींदा, क़ुरान अहल बैत खां जुदा न थींदो, हत्ता के भई हौज़े कौसर ते मूंसां मिलंदा त ए सादातो, ए सैयदो, ए अहल बैतो, आम मवालिन वारा कम तव्हांखे नथा सोहनि, इहे जाहिलनि वारा कम आहिनि। जाहिलनि वारा कम छॾियो, ही मुसल्लो तव्हांजो आहे, ही मिंबर तव्हांजो आहे, ही मस्जिदूं तव्हां जूं आहिनि, ही निमाज़ूं तव्हांजे नाने जूं आहिनि, क़ुरान अव्हांजे नाने जो आहे। जेकॾहिं अव्हां पाण अची वरसो संभालियो त मूं जहिड़ा आजिज़ जाहिल छाजे लाइ मिंबर ते वेही कुझु ॻाल्हाईंदा। ही वरसो अव्हां पंहिंजे वरसे खे पाण छॾे ॾिनो आहे, पोइ चोर चोरी कंदो, कंहिं खे उन माल मां फ़ाइदो मिलंदो, मिल्कियत मां फ़ाइदो मिलंदो, जंहिं उन जो दुरुस्त इस्तेमालु कयो यकीनन उन खे फ़ाइदो मिलियो। त अल्लाह करीम असां अव्हांखे हक़ ऐं हिदायत जी राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अहले बैत उज़्ज़ाम सां मोहब्बत करण